अस्सलाम वालेकुम दोस्तों एंड्रॉयड सेट में तव्हांखे अंग्रेज़ी तारीख़ मिली सघंदी आहे, ठीकु आहे। ऐं सिंधी तारीख़ तव्हांखे जेका इस्लामिक तारीख़ आहे उहा तव्हांखे न मिलंदी आहे ॾिसण लाइ। त असां कीअं मालूम कयूं त अॼु सिंधी तारीख़ जेका आहे इस्लामिक डेट जेका आहे कहिड़ी आहे। उन जे लाइ असांखे पंहिंजो गूगल में अचिणो पवंदो। गूगल में तव्हां अचो ऐं हिते तव्हां सर्च कयो इस्लामिक डेट। तव्हां लिखो इस्लामिक डेट लिखी सर्च कयो हुनखे। हीअ ॾिसो तव्हां महीनो बि तव्हांजो ॾाढो नज़र ईंदो, इस्लामी महीनो, ऐं साल बि तव्हांखे नज़र ईंदो, हिजरी साल जेको आहे नज़र ईंदो। ज़ुल्कज महीनो आहे पंहिंजो ऐं 28 तारीख़ आहे अॼु इस्लामी, ऐं 1442 हिजरी साल आहे। त अहिड़ी तरह सां तव्हां गूगल में ई जेको आहे सो इस्लामिक डेट महीनो ऐं उन खां पोइ साल पंहिंजो चेक करे सघो था, ठीकु आहे। इहो हिकिड़ो तरीक़ो। वरी तव्हांखे ॿियो तरीक़ो ॿुधायूं था। ॿियो तरीक़ो बहितर तरीक़ो आहे। हिन में तव्हांखे जेको तरीक़ो तव्हांखे ॿुधायो आहे हिन में नेट जी ज़रूरत आहे, नेट फ्री हुजणु घुरिजे। पर जेको ॿियो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थो उन में नेट जी बि ज़रूरत न आहे। उन में सिर्फ़ु हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका तव्हांखे डाउनलोड करणी पवंदी। उन जी लिंक मां पंहिंजे हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में बि तव्हांखे ॾींदुमि। तव्हां उतां उन ते क्लिक कंदव त तव्हां ऑटोमेटिकली उनखे डाउनलोड कंदव, ठीकु आहे। उन खां पोइ उहा एप्लीकेशन कुझु हीअ आहे, तव्हांखे ॾेखारियूं। दोस्तों हीअ आहे उहा एप्लीकेशन जिते तव्हांखे नज़र अचे थो। हीअ ॾिसो, हीअ आहे हिजरी 29 जे ते लिखियलु आहे। इहा इंस्टॉल थियलु आहे मुंहिंजे मोबाइल में। इन ते असां क्लिक कंदासीं। हीअ ॾिसो ओपन करिणो आहे त हुनखे तव्हांखे मां हिन जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾींदुमि। तव्हां हुन ते क्लिक कंदव त तव्हां हिनखे बआसानी प्ले स्टोर ते वञी ऐं डाउनलोड करे सघो था। ऑटोमेटिकली तव्हांखे प्ले स्टोर ते हीअ एप्लीकेशन खणी वेंदी। उन खां पोइ तव्हां हिते ॾिसो, हाणे ज़ुल्कज महीनो हली रहियो आहे, ठीकु आहे। ऐं हिन में हिनखे हलाइण लाइ नेट जी का बि ज़रूरत न आहे, सिर्फ़ु इंस्टॉल करण ताईं नेट जी ज़रूरत आहे। उन खां पोइ तव्हां नेट खां बग़ैर बि हिनखे ओपन करे सघो था। हीअ जेका एड हले थी मथे जेके अखर लिखिजी था अचनि, इहे इन जे करे आहिनि जो मुंहिंजे हिन मोबाइल में हिन वक़्तु नेट ओपन थियलु आहे, खुलियलु आहे नेट। इन जे करे त तव्हां ॾिसो हिते तव्हांखे असां ॾेखारींदासीं त अॼु डेट कहिड़ी आहे। हीअ ॾिसो 28 तव्हांखे होॾे गूगल में बि ॾेखारीसीं 28 आई, ऐं हिते बि तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ 28। हाणे मां तव्हांखे वरी नेट मथां बंदि बि करे ॾेखारियां त जीअं तव्हांखे ख़बर पए त हीअ नेट जे बग़ैर बि हलंदी। हीअ ॾिसो हीअ हले थी त बि नेट बंदि आहे। हाणे तव्हां हितां मालूम करे सघंदव इस्लामिक डेट जे हिसाब सां त ईद कॾहिं आहे। हिन वक़्तु 28 आहे। तव्हां वरी महीनो चेंज कंदव, जीअं ज़ुलहज में चवंदा। हिन तीर खे हयोसीं, हीअ जेको तीर आहे हिन तीर खे असां हयोसीं त अॻिते महीनो वधंदो। त इन सां हाणे वरी लिखिजी आहे, वरी ॾिसो वरी महीनो हिते लिखिजी थो अचे तव्हांजे साम्हूं आहे। हीअ महीनो ज़ुलहज महीनो आहे, इहो ई साॻियो ई। उते हीअ जेका एड हले थी बार बार, इहा एड इन जे करे थी हले जो माना नेट मूं वटि खुलियल हुई। तव्हां नेट बंदि करे हलाईंदव त तव्हां वटि एड न ईंदी, ऐं एड अचण सां बि माण्हू परेशान थींदो आहे। इन जे करे नेट बंदि करे हलाईंदो त सुठी ॻाल्हि आहे। त हाणे तव्हां ॾिसो असां महीनो चेंज कयो आहे, ज़ुलहज महीनो अची वियो आहे। त हाणे ज़ुलहज जी 10 तारीख़ ते ईद थींदी आहे, ठीकु आहे। त उन जे लाइ तव्हां ॾिसो 10 तारीख़ काई आहे। हीअ ॾिसो 10 हिते थी अचे, हीअ 10। ऐं उन खां वधीक हिन में जेको आहे सो पंहिंजो तारीख़ बि ॾिनल आहे मथां, संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे। त तव्हां ॾिसो 10 ट्यूसडे ते आहे। 10 तारीख़ मतिलबु जेका ज़ुलहज जी ईद थींदी उहा 10 तारीख़, ऐं ट्यूसडे वार आहे। हुन ते ट्यूसडे ते पंहिंजो ईद आहे। 10 तारीख़ ते ईद जेकॾहिं आहे त ट्यूसडे ते ई आहे। त अहिड़े हिसाब सां तव्हां जेको आहे सो मालूम करे सघंदव त ईद कहिड़ी तारीख़ ते थी सघे थी। ऐं हीअ जेको आहे सो एप्लीकेशन तव्हां वटि लाज़मी हुजणु घुरिजे, छो जो एंड्रॉयड सेट में त ख़बर कोन पवंदी आहे, रुॻो उन में इंग्लिश डेट ईंदी आहे। त हीअ एप्लीकेशन रखंदव त तव्हांखे इस्लामिक डेट जी बि ख़बर चार रहंदी।
ठीक है दोस्तों, अॼु जो वीडियो असांजो एतिरो। ऐं उमेदु आहे त असांजो हीउ वीडियो तव्हांखे बिल्कुलु पसंदि ईंदो। जेकॾहिं असांजो वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे टाइम खे महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़।